सवाल किया है शाह हुसैन, वो तो चहे अनाज स्टॉक के बारे में वीडियो बनाए। अड़ो ही सवाल किया मोहम्मद अली करमी, वो तो चहे मस्जिद शरीफ जो अन्न अगर हिन नियत से स्टॉक करे रखिजे तो महांगो थे तो पोइ विक्रो कजे, जायज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़ख़ीरा अंदोज़ी जिनके इंग्लिश में स्टॉक चबो आहे, अरबी में उनके इहतिकार चबो आहे। यो कबीरन गुनाहन मजा हिकिड़ो गुनाह आहे। जियां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल मुहतकिरु मलऊनुन, जेको इहतिकार करे थो, ताम के जमा करे रखे थो, उहो लानती आहे, अल्लाह जी रहमत खां तड़ियल आहे। ॿी हदीस मुबारका में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन इहतकर तआमन अर्बईन यौमन फ़क़द बरिय मिन अल्लाह तबारक व तआला व बरी अल्लाह तबारक व तआला मिन्हो। जेको शख़्स 40 ॾींहंनि ताईं ताम खे जमा करे रखे थो, हिन लाइ त उन जी क़ीमत वधीक थिए त उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़िम्मे खां बरी आहे ऐं अल्लाह उन खां बरी आहे। इन्हनि अहादीस मां मालूम थियो त जेको ज़ख़ीरा अंदोज़ी करे थो, इहो कबीरा गुनाह जो मुर्तकिब आहे। इहो गोया के माण्हुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे ऐं ज़ुल्म हराम ऐं नाजाइज़ आहे। ऐं शरई इस्तिलाह जे अंदरि एहतिकार चइबो आहे शख़्स खाइण पीअण वारी शइ, पोइ चाहे इंसाननि जी हुजे या जानवरनि जी हुजे, जेकॾहिं पंहिंजे शहर मां या शहर जी पसगिरदाई मां ख़रीद करे रखे थो, हिन लाइ त जीअं महांगी थिए ऐं उनखे विकिणींदसि। ऐं इन जे गॾु करे रखण सां माण्हुनि खे तकलीफ़ ऐं अज़ियत रसे थी त इहा ज़ख़ीरा अंदोज़ी आहे, इहतिकार आहे ऐं इहो नाजाइज़ ऐं हराम आहे। पर जेकॾहिं पंहिंजे शहर मां नथो ख़रीद करे ऐं उन जी पसगिरदाई मां बि नथो ख़रीद करे, बल्कि ॿिए कंहिं शहर मां ख़रीद करे अचे थो, त इहा इहतिकार में शामिल न आहे। अहिड़ी तरह अल्लामा कासानी रहमतुल्लाह ताला पंहिंजी किताब जे अंदरि फरमायो आहे त फ़हुव ऐं यश्तरिय तआमन फ़ी मिस्रिन व यमतनिअ अन बैइही व ज़ालिक यदुर्रु बिन्नास। पाण फरमाइनि था त ताम शहर मां ख़रीद करे अचे ऐं उनखे विकिणे न, उनखे ज़ख़ीरो करे रखे, गॾु करे रखे ऐं उन सां माण्हुनि खे तकलीफ़ रसंदी हुजे। इहा हिकिड़ी सूरत। ॿी सूरत बयानु फरमाए थो, व कज़ालिक लविश्तराहु मिन मकानिन क़रीबिन यहमिलु तआमहु इलल मिस्र। जेकॾहिं शहर जी पसगिरदाई मां ताम खाइण वारी शइ ख़रीद करे अचे थो ऐं उनखे ज़ख़ीरो करे रखे थो ऐं उन सां बि माण्हुनि खे तकलीफ़ रसे थी, त इहो बि इहतिकार आहे। ऐं अॻियां पाण फरमाइनि था, वज़ालिकल मिस्रो सगीरुन वहादा यदुर्रु बिही यकून मुहतकिरन। पाण फरमाइनि था त उहो शहर बि नंढो हुजे, जेकॾहिं शहर नंढो आहे उन जे जमा करे रखण सां ज़ाहिर आहे त माण्हुनि खे तकलीफ़ रसंदी। पर जेकॾहिं शहर घणो आहे, उन शहर में अहिड़ो घणो माल मौजूदु आहे, मसलन कणिक घणी शहर में पैदावार थिए थी, उन जे ज़ख़ीरो करे रखण सां ॿियनि खे तकलीफ़ नथी रसे, त पोइ इहो इहतिकार न आहे। वन कान मिस्रन कबीरन ला यदुर्रु बिही ला यकून मुहतकिरन। जेकॾहिं शहर वॾो आहे त उन में माल गॾु करे रखे थो, त इहो ज़ख़ीरा अंदोज़ी न आहे, इहतिकार न आहे, इन करे उहो गुनाहगार न थींदो। हिन में बि इहो शर्त लॻल आहे त उन सां माण्हुनि खे तकलीफ़ न रसंदी हुजे। शहर वॾो आहे, उन जे शहर पूरे जी जेकॾहिं को शख़्स कणिक गॾु करे रखे थो, त इहो बि इहतिकार में शामिलु थींदो। अॻियां पाण फरमाइनि था, वलो जलब इला मिस्रिन तआमन मिन मकानिन बईदिन व हबसहु ला यकूनो इहतिकारा। जेकॾहिं कंहिं परे वारे शहर खां ताम ख़रीद करे अचे थो ऐं उनखे गॾु करे रखे थो, महांगे थियण ते ऐं उनखे रोके रखे थो, त इहो इहतिकार न आहे ऐं इहो गुनाहगार बि न थींदो। ऐं अहिड़ी तरह जेकॾहिं पंहिंजी ज़मीन अथसि, पंहिंजी पैदावार मां जेकॾहिं गॾु करे रखे थो, त इहो बि ज़ख़ीरा अंदोज़ी न आहे। अल्लामा कासानी रहमतुल्लाह ताला अॻियां फरमायो, ज़र अर्दहु फ़अमसक तआमहु फ़लैस ज़ालिक बिइहतिकारन लिअन्नहु लम यतअल्लक बिही हक़्क़ु अहलिल मिस्र। पाण फरमाइनि था त जेकॾहिं कंहिं शख़्स पंहिंजी ज़मीन पैदा कई आहे ऐं उन मां जेका पैदावार थी आहे उनखे जमा करे रखे थो, त इहो इहतिकार न आहे। हिन करे त इन जी पैदावार में शहर वारनि जो को बि हक़ न आहे ऐं हिन जे गॾु करे रखण सां उन्हनि जो हक़ नथो मारिजे, इन जे करे इहो ज़ख़ीरो न आहे।
रही ॻाल्हि मोहम्मद अली करमी जे सवाल जी, उन चयो त मस्जिद जो अन्न असां गॾु करे रखूं था त जीअं महांगो थिए पोइ विकिणियूं। जेकॾहिं इहो मस्जिद जी ॿनी मां फ़सुलु आयो आहे ऐं उनखे जमा करे रखे थो त इहो एहतिकार नाहे, जाइज़ आहे, जीअं अल्लामा कासानी जी इबारत मां मालूम थी वियो आहे। पर जेकॾहिं मस्जिद जी ॿनी जो अन्न न आहे बल्कि शहर मां ख़रीद करे अचे रखिजे थो ऐं इन सां बि जेकॾहिं माण्हुनि खे का तकलीफ़ नथी रसे त इहो एहतिकार नाहे, जाइज़ आहे, ईअं करे सघिजे थो। वल्लाहु आलम बिस्सवाब।